पैसो जो को असां पैसे के ॾिसो छा था सम्झो त पैसो इनखे छॾियूं न, इहो 2000 कीअं कढूं, इहो 3000 कीअं कढूं, 10000 इहो कीअं कढूं। अलाए ख़बर आहे कॾहिं कॾहिं ॾिसो लखनि जो नुक़सानु थींदो न थींदो आहे। अलाह जंहिं शइ जो हुकुम करे थो न, इन जे अंदरि क़तन तौर ते जेको नुक़सानु न आहे। जंहिं शइ जो अलाह हुकुम करे उन जे अंदरि बंदे जे लाइ नुक़सान जो इतमाल ई न आहे। अलाह ताला हुकुम कयो आहे न, अहिड़ी तरह असां चवंदा आहियूं पैसा घटि थियनि था। साईं लख रुपए मां जेकॾहिं 12000 रोज़ाई मींदासीं, हाणे 88000 बीठो। ॾिसो दिलि खे शैतान पटी थो हिकिड़ी पढ़ाए त पैसा घटि। मैं बार दोस्तो जेकॾहिं ईअं न कंदासीं, लख रुपया डायरेक्ट विया न, जहिड़ा थींदा आहिनि लख रुपया जेको आहे पुलिसनि में भरींदा आहियूं न, वॾेरनि वटि जेको आहे 2-2 लख भरींदा आहियूं न, टंगूं जेकॾहिं भरी पवनि, को छोरो एक्सीडेंट थियो 3-3 लख वञी करे टंगूं उनजी जोड़ कराईंदा आहियूं न, अलाह ताला बसि ईअं ई पोइ इंतकाम वठंदो। असांजो पैसो जेको असांखां वञे न, असांखां पैसो वञे न, छा थींदो 12000 क़ुर्बानी जे लाइ जेकॾहिं असां 12000 वक़ुफ़ कयासीं, जेकॾहिं 15000 वक़ुफ़ कयासीं, छा थींदो, कहिड़ो नुक़सानु ईंदो आहे। अलाह सां जेको सौदो कयूं, छा उनजे अंदरि नुक़सानु हूंदो आहे। साहिबनि जो अर्ज़ु उहा छा आहे भला? अलाह जे नबी फरमायो तव्हांजे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत आहे। साहिबनि जो अर्ज़ु आहे ठीकु आहे, असांजे ॾाॾे जी जेकॾहिं सुनत आहे, भला इन ते का शइ मिलंदी असांखे? कहिड़ी शइ मिलंदी? अलाह जे नबी फरमायो जंहिं जानवर खे ज़िबह कयो था न, जंहिं जानवर खे, इन जानवर जा जेतिरा जेको वार मथां अचनि था, खल जे मथां जेतिरा बि वार आहिनि, अलाह ताला इहे एतिरा गुनाह जेको आहे हिकु हिकु माण्हू जा माफ़ थो करे, एतिरियूं नेकियूं थो ॾिए अलाह ताला। जानवर जे ॾिसो पुठी ते पूरे जिस्म ते केतिरा वार हूंदा आहिनि। असांजी अकुल खां ॻाल्हि ख़िलाफ़ थी वञे न, केतिरा उहो असां ॻणी न सघंदा, शुमार न करे सघंदासीं। अलाह ताला एतिरा गुनाह जेको आहे माफ़ थो करे, ऐं एतिरियूं जेको अलाह ताला असांखे जेको आहे नेकियूं। अलाह जे नबी करम सां जीअं छुरी कई त उठ जेको आहे अलाह जे नबी खे ॾिसनि पिया। अरे ॾिसो अॼु असांखे जेको आहे नबी जी जेको आहे शान मक़ाम मर्तबे जो जेको आहे इल्मु न आहे। जेकर हुजे हा त हे ज़िंदगी न हुजे हा जेके ॾिया, जेको अॼु जेको असां मुस्लमान जे अंदरि जेके 2 नंबरी, धोखेबाज़ी, कूड़, ठगी, इहा जेको न हुजे, जेकॾहिं नबी जो मक़ाम ऐं मर्तबो जेकॾहिं मुस्लमान जी दिलि जे अंदरि घर करे वञे न, इहो तरीक़ो न हुजे जेको अॼु आहे। पर जानवरनि खे ख़बर हुई त हे जेको आहे पूरी काइनात में आला तरीन जेको अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। अलाह जे नबी अकरम सां छुरी कई, छुरी जीअं कई त उठनि जी जेको नज़र पई अलाह जे नबी ते, उठनि जी नज़र पई, उठनि जे अंदरि दौड़ पैदा थी वई, दौड़। हर हिकु उठ जी इहा तमन्ना त नबी जे हथां जेकॾहिं ज़िबा थियनि मां थियां। ज़िबा त हूअं बि थियणो आहे, पर जेकी छुरी नबी जे हथां हली, इहा छुरी असांजे लाइ वॾी जेकी आहे सुकून वारी आहे। अलाह जे नबी अकरम छुरी कई, हिकिड़ो उठ जेको अलाह जे नबी आॾो आयो, ऐं उठ जेको अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे जेको आहे नहर कयो, यानी छुरी जंहिंजो उठ खे ज़िब न कबो, नहर कबो आहे, हुनखे ॻाटे खां हितां सिर्फ़ु छुरी हीअं आणिबी आहे, इन खां बाद में हुनखां रत निकिरंदो, पोइ उठ जेको आहे किरी पवंदो आहे, पोइ हुनखे ज़िब कयो वेंदो आहे। अलाह जे नबी पोइ नहर कयो उन उठ खे, यानी छुरी जीअं हुई, बक़ाया जेके उठ हुया उन जे अंदरि दौड़ पैदा थी वई त जेकॾहिं ज़िब थियणो आहे, ॿियनि साहिबनि जे हथां बि थियणो आहे, पर जेकॾहिं नबी जे हथ खां जेको ज़िब थियूं, इहा असांजे लाइ तमामु वॾी जेकी आहे फ़ौक़ियत ऐं फज़ीलत आहे।